बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वश्शम्सि वदुहाहा फकीर बाबा ओए फकीर बाबा इहो ॿुधाए छा थियो अथई? फकीर बाबा मां जंगल में वियो, उते ॿ माण्हू मिलिया जेकी नागनि जो ज़हर कढी खपाइनि पिया। मूंखे चयनि तव्हां वटि के नाग आहिनि त असांखे ॾियो, सुठा पैसा ॾींदासीं तव्हांखे। अरे चरिया हे जोड़ो खपाइण जे लाइ न आहे, बाक़ी हिननि जी छा भाॼी ठाहिणी आहे या हिननि जी कढ़ाई ठाहिणी आहे या हुननि जा कोफ्ता ठाहिणा आहिनि, सुठी क़ीमत थी मिले। खपाइण में छा हर्ज आहे? तुंहिंजी नज़र रुगो पैसनि ते आहे, तूं उन्हनि जी अहमियत नथो ॼाणी। छा अहमियत आहे हिननि जी? छा हे तुंहिंजूं जूं कढंदा आहिनि? ओ मुंहिंजो मतिलबु आहे त छा ही नाग रानी आहे या ही नाग देवता आहे? अॼु मूंखे बाबा तूं ॿुधाए, खोले ॿुधाए त आख़िर आहिनि छा? जेको मां सम्झां थो न तोखे ख़बर न आहे। ख़बर न आहे? फकीर बाबा ॿुधाए त कहिड़े बाग़ जूं गजरूं आहिनि, कहिड़े बाग़ जी मूरियूं आहिनि या कहिड़े बाग़ जा टमाटा आहिनि? कमाल आहे, हेतिरा खाधा ठाहे तुंहिंजे आॾो रखिया आहिनि, न खाईंदो न ॿुधाईंदो। अरे चरिया 10 सालनि खां वठी तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, उन करे मां इहो राज़ तोखे ॿुधायां थो। ही नांग उहे नांग न आहिनि जंहिंखे जोगी कटोरे में बंदि करे घर घर घिटी घिटी माण्हुनि खे तमाशो ॾेखारींदा आहिनि ऐं पैसा वठंदा आहिनि, पर ही नांगनि जो उहो जोड़ो आहे
100 साल खां पोइ इंसान जे रूप में थी वेंदा। ही जोड़ो इंसाननि जे रूप में थी वेंदो? ही जोड़ो मुंहिंजे ॾाॾे खे मिलियो हो, पर उमिरि हुन सां वफ़ा न कई। पोइ ही जोड़ो मुंहिंजे पीउ ताणी पुॻो, पोइ बि उहो हिननि खे इंसान जे रूप में न ॾिसी सघियो। उन खां पोइ ही जोड़ो मूं ताणी पहुतो। हाणे 100 साल अचण में कुझु कलाक बचा आहिनि। कुझु कलाकनि खां पोइ ही जोड़ो इंसान जे रूप में ईंदो ऐं मुंहिंजी अखियुनि जे आॾो इंसान थी वेंदा। इंसान। वाह फ़कीर बाबा, वाह वाह जी ख़ुशख़बरी ॿुधाई अथई। हे जे इंसान थी विया न त जन मूंखे घिटी में धमाल ॾिनी हुई न, इन्हनि नांगनि जे हथारो मां उन्हनि जो मौत कंदुमि फ़कीर बाबा, उन्हनि जो मौत। वाह फ़कीर बाबा वाह, मूंखे अॼु ख़बर पई त तूं ॾुखनि खां इहे ॼूंडा न आहिनि छॾिया। तूं त वॾी कम जी शइ आहीं। उहो राज़ ई रहे ऐं ॿियनि खे ख़बर न पए। पर बाबा माण्हू छा बांस जा नोरा आहिनि जो हिन ॿिन्ही खे मारे छॾींदा? न त हिन धरतीअ ते रहंदड़ इंसान त हिननि खे रहण कोन ॾींदा। हाणे तव्हां हितां हलिया वञो, मूंखे रियाज़त करण ॾियो। हिते बीह वञो, पुर न कजो। अरे तव्हां मूं ॾे ईंदो जा मां तव्हां ॾे अचां? हलो चलो ठीकु आहे, मां तव्हां ॾे थो अचां। अरे तव्हांखे प्यार करण लाइ ही जंग मिलियो आहे? तव्हां वञी शहर प्यार कयो। खामगार ॿियनि खे छो था सेखारियो तव्हां? केरु आहीं? मां तव्हां वांगुरु इंसान। ओ मुंहिंजो मतिलबु आहे मां माण्हू आहियां ऐं मूंखे फ़कीर बाबा जो चेलो चवंदा आहिनि। मां फ़कीर बाबा जो उहो जोगी आहियां जो नांग जे नक ते लत रखी साह कढांसि त ख़बर ई न पवेसि। पर तूं असांजो रस्तो छो रुकियो आहे? उन जे करे त शहर में वॾा वॾा घर, वॾा वॾा होटल ऐं उते राजा रंग वारे दुकान, कालू जो होटल तां चांहि पी मोटी अचो। पर पहिरियां तव्हांजो नालो रखां, छो त नालो लाज़मी आहे। उहो उन जे करे त तव्हां नाले खां सवाइ घुमी न सघंदो। पहिरियां मां तव्हांजो नालो रखां, तुंहिंजो चंड ऐं हिन जो चकोर। न न न इहो न। हा तुंहिंजो बादल ऐं हिन जो रेशमा। कीअं लॻो नालो? उस्ताद नालो रखियो मुंहिंजो जोजो, पर उस्ताद वॾी कुटी शइ आहे। पोइ असां बि शहर ॾिसण हलूं? फ़कीर हिन सलाह ॾिनी। हिन चयो त शहर ॾिसी अचूं। अरे मां तव्हांखे काथे सलाह ॾिनी शहर वञण जी? फ़कीर बाबा तूं नांगनि जे चवण ते लॻी थो, मूं फ़कीर जो चवण नथो वठी। अरे जोजो तूं ॿुधाए त हिननि खे कंहिं सलाह ॾिनी? बाबा मां जेको चवंदुसि मां सच चवंदुसि। मूंखे सलाह उस्ताद ॾिनी। उस्ताद छो त वॾी कुती शइ आहे। अरे छल ॿेड़ो गरक थियई, छल छितो कुतो खावई, सुई बि न मिलई। अरे जंहिं नांगनि जो पासो तो वठी छल उहे चक हणनि। निभागा तूं मुंहिंजो शागिर्द आहीं चाहीं? बकवास बंदि कर। तव्हां शहर न ईंदो, इहो मुंहिंजो तव्हांखे हुकुम आहे। असां शहर ॾिसण ज़रूरु हलंदासीं। फ़कीर बाबा जो चवण न करे असां ॿई नुक़सान में ईंदासीं। असां हिननि जा गुलाम न आहियूं जो हिननि जो हुकुम मञूं। रेशमा मूंखे सिर्फ़ु तुंहिंजी ख़ुशी खपे। मां नाफ़रमानी कंदुसि, पर तोखे शहर ज़रूरु वठी हलंदुसि। फ़कीर बाबा असां बर्बाद थी वियासीं, तबाह थी वियासीं। छा थियो आहे जो रड़ियूं थो करी? नांग निकिरी विया अॼु सुबुह। डम डम डुबा 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 डम डम डुबा डुबा। अड़े चरिया माण्हुनि खे कहिड़ी ख़बर
त इंसान न पर नांग आहिनि। तूं शहर वञ, उन ॿिन्हिनि खे वठी अच। फ़कीर बाबा भॼंदो वञा या सहकंदो वञा? रेडियो पाईंदो वञ, पर कीअं बि करे ॿिन्हिनि खे मुंहिंजे साम्हूं पेश कर। उस्ताद हिन ज़रूरी पकड़े ईंदो। उस्ताद वरी कुती शइ। वॾा केलनि जो फ़सुलु बि तयारु आहे, पर कोई हारी हलण जे लाइ तयार ई न आहे। वॾा माण्हू चवनि था असांखे गोली हणी मारे छॾियो, बाग़ में कोन हलंदासीं। पर छो? आख़िर ॻाल्हि छा आहे जो माण्हू असांखे चवण नथा कनि? हारी चवंदा त केलनि जे बाग़ में नांग आहे ऐं असांखे सभिनी खे ख़तरो आहे। उन ॾींहुं बि केलनि जी गाॾी भराई पर नांग गुलाम खे चेक कयो, उहो अस्पताल में ई मरी वियो। ईअं त पए पए असांजो फ़सुल ई सड़ी। हाणे हिन जो हल असांखे ई कढणो पवंदो। असांखे खबरदार आहे, तव्हां मूंखां भॼी नथा सघो। तव्हां मूं सां वापसि हलो। वापस? हाँ फ़कीर बाबा, तव्हां ते मूं ते ॾमरियो पियो आहे ऐं उनजो शाही हुकुम आहे त इहे नांग जा बचा किथे बि हुजनि, कहिड़े बि बिरड़ में हुजनि, उन्हनि खे गीले मूं वटि पेश कर। असां कुझु ॾींहंनि खां पोइ ईंदासीं। न न, अरे नांग जी औलादो, मां फ़कीर बाबा सां वाइदो कयो आहे त तव्हां जंहिं बि बिरड़ में हुजो या जंहिं लूसण में हुजो, तव्हांजे पुछ खां गीले फ़कीर बाबा वटि पेश कंदुसि। न असां वापसि कोन हलंदासीं। रश्मा अच मूं सां। ए तव्हां मूंखां नथा बची सघो रे। तुझी वॾी महिरबानी दोस्त जो वक़्त ते पहुची मुंहिंजी जान बचाई थई। न दोस्त अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर हेॾे वॾे जंगल में तूं अकेलो छा थो करीं? ही तुंहिंजे लाइ जंगल आहे, मुंहिंजे लाइ त घर आहे। घर? इहो तूं ॿुधाए हिन जंगल में जीअरो कीअं थो रहीं? सच ॿुधाए त ही मां प्यार जे करे ज़िंदा आहियां। तूं शायदि शिकार लाइ आयो आहीं। शिकार लाइ न, बल्कि मां हिकु किताब लिखां पियो, शीश नांगनि ते। नांगनि ते? छा तूं उनखे ॾिठो आहे? ॾिठो त मूं न आहे, पर किताबनि में इलाही पढ़ियो आहे त 100 साल खां बाद में नांग इंसान जे रूप में अची वेंदो आहे। सही तो चवीं। शीश नांग कहिड़े बि माण्हू जे रूप में
अची सघनि था, पर उन सां मिलण या उनखे ॾिसण ॾाढो मुश्किल हूंदो। तो मुंहिंजी जान बचाई, इन जो एहसान लाहिणो पवंदो। उहो शीशनांग मां आहियां। प्यार में नहीं तोड़ना, ओ तेरे संग प्यार में नहीं तोड़ना। जमाने के बंधन सभी, तेरी बाहों का बंधन न तोड़ूं। तोड़ दूंगा जमाने के बंधन सभी, तेरी बाहों का बंधन न तोड़ूं। छोड़ दे साथ चाहे मेरी जिंदगी, फिर भी मैं ना तेरा साथ छोड़ूं, तेरा साथ छोड़ूं। दुनिया की दीवारों को है तोड़ना हो, तेरे संग प्यार में नहीं तोड़ना। चाहे तेरे पीछे जग पड़े छोड़ना हो, तेरे संग प्यार में नहीं तोड़ना। शबनम में मोती भरे और नजारा
की ऐसी तस्वीर बन जा, आँख बन के तुझे देखती ही रहूं, प्यार की ऐसी तस्वीर बन जा, तेरी बाहों की छाँव से लिपटी रहूं, मेरे सांसों की तकदीर बन जा, तकदीर बन जा, तेरे साथ वादा किया नहीं तोड़ना, तेरे संग प्यार है नहीं तोड़ना, तेरे संग प्यार है नहीं तोड़ना, तेरे संग प्यार। यार दानिश शका देर कई है, केक भी पियो। दानिश टाइम में पाबंद आहे, अलाए छो देर कई अथई। दानिश जो पतो ही कोने ईंदो अलाए न। तक्का आशा मता की कम में फंसी पियो हुजे। निशान सही तो चे अचे त पोइ था केक कटियूं। सलीम तू ये दिल की गाल कई। ओए देर छा जी लगा दानिश अचे पोइ था केक काटियूं। वो वाकई सही आहे, गलो खुशक थी वियो आहे। दानिश घुरायो आहे अर्जन केक के छॾियो, केक काटे पोइ था हलूं। सलीम केक खणी आ त काटे पोइ था हलूं। Happy birthday to you. Happy birthday to you. May good luck go with you. Happy birthday to you. यार ता खिलो छा जे लागा? अरे यार खिलियो न त छा कयूं, हिकु पागल किताब पढ़ियो त नांग माण्हू था थी वञनि, वरी पोइ माण्हू मो नांग थी था वञनि। असां तुंहिंजो मैसेज पढ़ी भॼंदा आयासीं। इहा हक़ीक़त आहे, मां पाण नांगनि खे इंसान थींदे ॾिठो। पहिरियां तो तुंहिंजे दिमाग़ ते शक हुयो, पर लॻे थो हाणे त अखियुनि खां बि अंधो थी वियो आहीं। उहो कीअं थो थी सघे? नांग इंसान जे रूप में थी सघे। असां चरिया हुयो, तूं असांखे चरियो थो करीं। हिन किताब घणा पढ़िया आहिनि, इन जे करे इन दिमाग़ कमु कोन थो करे। कुझु साल अॻ में चंड ते वञण वारनि ते ई माण्हू खिलंदा हुया। यार असां कूड़ी ॻाल्हि ते न हलंदासीं। यार तव्हां यकीन छो था कयो? उन्हनि सां मां पाण मिलियो आहियां, मूं उन्हनि खे ॾिठो आहे पाण। तेरे संग
मुंह हलाई इहो इन जे करे नांग माण्हू खे खाई विझी आहे। अरे जंहिंजे मथां तो गोली हलाई उहो नांग न बल्कि नांगिण हुई। ही उहो नांग ऐं नांगिण हुई जंहिंजो मूं तव्हां सां ज़िक्र कयो हो। मां छा कयां? पिस्टल मां निकितल गोली वापसि त न थींदी। जीअं पिस्टल मां निकितल गोली वापसि न थींदी आहे ईअं ई शीश नाग जो बदिलो वापसि कोन थींदो। पर हाणे छा थींदो? मूं पढ़ियो आहे त मारण वारनि जी तस्वीर नांग जी अखियुनि में अची वेंदी आहे। अगरि नांग नांगनि जी अखियुनि में अची ॾिसंदो त असांजी तस्वीरूं हुनखे नज़र अची वेंदियूं, पोइ असां कोन बची सघंदासीं। पर असां त ग़लती में गोली हलाई। शीशनाग खे कहिड़ी ख़बर त हिननि ग़लती सां गोली हलाई। हाणे छा करणु घुर्जे? शीशनाग खां बचण लाइ उन नांगिण खे ॻोल्हे ज़मीन में दफ़न कयूं त जीअं शीशनाग उन जी अखियुनि में असांजी तस्वीर न ॾिसी सघे। अचो मूंसां। दाऊदा ही ॾिस नांग। अदा नांग ज़ख़्मी आहे न मुंहुं न आहे। कोई देर चाची इहो बचल कम मां पूरो कंदुसि। मां अरे गोली छो पे हलायो तव्हां? अरे ॾिसी नथो नाग था मारियूं। अरे तव्हां नाग न पर पाजी मौत खे दावत ॾिनी आहे। अरे तू वरी छा ते बकवास थो करी? मां बकवास न पर मां इहा हकीकत थो चवां। ही 100 साल खां पोइ इंसान जे रूप में शीश नाग आहिनि। नांगण खे तव्हां मारे सुठो न कयो आहे। ही नांग इंसान आहिनि। तव्हांखे मूं ते यकीन नथो अचे न? हलो पंहिंजी अखियुनि सां अची ॾिसो। मां तव्हांखे चयमि न त नाग जे इंसान शकिल में ये इंसान आहिनि। तव्हांखे पंहिंजी जान बचाइणी आहे। तव्हां हितां हलिया वञो, हलिया वञो हितां। फकीर बाबा सही पियो चए, इंसान वॾा ज़ालिम आहिनि। न रेशमा मूंखे छॾे न वञ न त मां मरी वेंदुमि। बसि असांजो साथ एतिरो ई हुयो। रेशमा मूंखे तुझे प्यार जो कसम तुझे हर हिकु कात लगे जहिड़ो कोन छॾींदुमि।
बाबा ओ फकीर बाबा फकीर बाबा छा थियो आहे जो रोंदो तो अची? अॼु रेशमा ऐं बादल जे मिलण जो ॾींहुं आहे। अॼु त ख़ुशी करणु घुर्जे। खुशी मातम में तब्दील थी वई फकीर बाबा। शहर मां आयल ॿ टे ॼणनि रेशमा खे क़त्ल करे छॾियुनि। छा क़त्ल करे छॾियो? पर बादल काथे आहे? बादल बादल शहर मां पान वठण वियो आहे। अड़े बादल उन्हनि खां पलांत वठण वियो अथई पलांत। चरिया तो उन्हनि खे शहर जो चई जोड़ी टोड़े छॾियई। हाणे मौत जो नंगो नाच थींदो। बादल उन्हनि खे कॾहिं कोन छॾींदो। जॾहिं का मनुष्य वाक़ई दुआ का परेशान चङा वेठा हो। तूं ॻाल्हि खे नथो सम्झ। मां सभु सम्झां थो। गोली मूं वटि आई आहे। जेकॾहिं नागिन जी अखि में तस्वीर आई आहे न सो मूं जी आई हूंदी। जाने तूं पाण खे असां खां अलॻि छो थो सम्झी? तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो। वरी सुई पओ सुभाणे शिकार ते रहो। दानेश छा वाकई सां नाग बदिलो वठंदो? बदिलो छा जो? अलाए केतिरा माण्हू नांग मारिया आहिनि। छा सभु माण्हू मरी विया? यार कुझु बि न आहे जेको थियो ॾिठो वेंदो। खुदा करे त कुझु बि न थिए पर शीशनाग बदिलो ज़रूरु वठंदो।
जावेद काढियो। दानिश तू सच पियो चवीं नाग पंहिंजो बदिलो वठी वियो। हाँ ज़ीशान, वॾो ज़ुल्म थी वियो आहे। अच त जावेद खे खई वञो। साईं, असां लाडू फ़कीर आहियूं। मां ऐं मुंहिंजी मंगेदी शहर घुमण आयासीं। साम्हूं बाग हुयो, ख़बर न आहे त अलाए काॾे वई। ओए बाग में वञी ॻोल्हेसि, हिते छा थो करीं? उन बाग में माण्हू हलण लाइ तयारु न आहिनि। तव्हां असांजी मदद कयो। सुभाणे असांजी शादी थियण वारी आहे। वॾा वॾा शादी थियण वारी अथसि। वॾा वॾा छो न हली असां जंग में शादी कयूंसीं। तो मुझे अंतर जो इब्लिस जगायो आहे। असां तुझी मदद जरूर कंदासीं। अचो मूंसां। बंद कर पेची पी नखे के जी इजाजत साइन बाग में दाखिल हुआ। जल्दी बुधाए त क्या न पूरो मूंखे पूरो करण खां पहिरियां तव्हां पाण पूरा थी वेंदो। लगे थो तोखे मरण जो वॾो शौक़ आहे। अड़े सान फरामोशो, मां तव्हांखे मौत खां थो बचायां ऐं तव्हां वरी मूंखे पूरो कंदो। पर हिन त चओ त मुंहिंजी मंगेदी गुम थी वई। मंगेदी? अड़े तव्हां त हुनजे प्यार खे पहिरियां ई मारे चुका आहियो। अड़े जेके तव्हां फ़कीर करे पाण सां गॾु वठी आया आहियो, दरअसल उहो ई त शीशनाग आहे। ॾिठव? अड़े मां हिनखे पंहिंजे कटोरे में बंदि करण आयो, पर तव्हां हिनखे भॼाए पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। मौत खे पोइ तूं असांखे हिन खां बचाए, असां तोखे माला माल करे छॾींदासीं। फ़कीर असांखे नांग पकड़े ॾे, असां तुंहिंजे नाले ते बाग सॼो करे छॾींदासीं। उन नांग खे पकड़ण उस्ताद जे खॿे हथ जो कमु आहे। उस्ताद वॾी कुती शइ आहे। तूं जीअं चवंदे ईअं ई थींदो। बस
रुगो नाग पकड़े असांजे हवाले कर। ओए देर छाजी, मुंहिंजी ख़िदमत चाकरी कयो, मूंखे का राज ॾियो, पोइ नाग पकड़े मां तव्हांजे हवाले कयां। उहो बि फ़कीर बाबा जे तॾे ते सुम्ही सुम्ही उठाड़े था ॿिन्ही जा सूर था कनि। बस तव्हां सम्झो हाणे तव्हां कमु थी वियो, छो त उस्ताद वरी कुटी शइ आहे। चङो यार, हाणे मोकिलाए न आहे, मां हलां थो। तू अकेलो? यार कुझु बि न आहे, मां हलियो वेंदुसि। मां तोसां ॻोठ ताईं गॾिजी हलंदुसि, तोखे छॾे मां वापसि ईंदुमि। यार उहा त ॻाल्हि साॻी थी न, मूंखे कुझु बि न थींदो, फिक्र न कर तूं। छोटा सा मिलन था वो, लंबी ये जुदाई है। छोटा सा मिलन था वो, लंबी ये जुदाई है। आ जाओ के जान मेरी होठों पर आई है। आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ के जान मेरी होठों पर आई है। तुम भूल गए वादा, वादा ना भुलाया करो। तुम याद न आया करो।
जाओ आ जाओ आ जाओ, नहीं तो हम दुनिया से जाते हैं। आ जाओ नहीं तो हम दुनिया से जाते हैं। आ जाओ आ जाओ। हे जान कहाँ हो तुम, देखो हम आते हैं। हे जान कहाँ हो तुम, देखो हम आते हैं। मर जाएंगे रो रो के हमको न रुलाया करो, तुम याद न आया 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 करो। सलीम सां उहो हाल थियो जेको जावेद सां मौत की जो दर खड़काए नाए ईंदो। जावेद सलीम नांग जे बदिरां नांग था मरी विया। यार कंहिंजे अॻियां फिराद कयूं, असांजी दवा केरु ॿुधंदो? तव्हां परेशान न थियो, मूंखे सभु ख़बर आहे। तव्हांजी हिकु ई माण्हू जान बचाए सघे थो, उहो आहे फ़कीर बाबा। तव्हां सभु अचो मूंसां, तव्हांजी इंशाअल्लाह जान बची वेंदी। अचो मूंसां। फ़कीर बाबा हिते वापसि छो आयो आहीं? फ़कीर बाबा मूंसां कुझु शहरी माण्हू गॾु आहिनि। ही हिते छा करण आया आहिनि? ही उहे आहिनि जंहिं रेशमा खे गोली हईं। हलिया वञो, तरो मुझे नज़र नज़र। फ़कीर बाबा असांजी मदद कयो। अरे चरिया, तव्हां नांग खां नांगण खसी आहे। अगर कोई तव्हांजे प्यार खे मारे छा तव्हां माफ़ करे छॾींदो? उन्हीअ जो बदिलो बादल तव्हां खां ज़रूरु वठंदो। हाणे मौत तव्हांजो मुक़दर आहे। पर असां बेगुनाह आहियूं, असां ते रहम कयो। असां खां ग़लती थी आहे, असां हुनखे सम्झी कोन सघियासीं। नांगण बादल जे भरिसां हुई, असां त बादल खे बचाइण जी कई। असांखे कहिड़ी ख़बर त हू नांगण आहे? बेख़बरी में गोली हलाईसीं। फ़कीर बाबा बादल असांजा ॿ दोस्त मारिया, छा असां बि पोइ हुन खां बदिलो वठूं? इंसान बदिलो वठण विसारे सघे थो, पर नांग न। फ़कीर बाबा तव्हां मूंखे नांग जे हवाले कयो, मां मरण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजे दोस्तनि खे तव्हां बचायो। मां तव्हांखे हथ थो ॿधां। मां तव्हांखे बचाए त कोन थो सघां, पर तव्हांखे नांग खां बचाइण जी कोशिश कंदुसि। उहो कीअं फ़कीर बाबा? मां तव्हांखे तावीज़ थो ॾियां जेको तव्हांखे बचाईंदो। जेसी ताणी तावीज़ तव्हांजे गिची में हूंदो, नांग तव्हांखे कुझु बि न करे सघंदो। जंहिं ॾींहुं तावीज़ लहंदो, उन ॾींहुं तव्हांजो मौत हूंदो। तव्हां हितां हाणे हलिया वञो। फ़कीर इन्हनि खे तावीज़ तो ॾिना आहिनि? हा, इन्हनि खे तावीज़ मां ॾिना आहिनि। तूं हिननि जी हिफ़ाज़त छो थो करीं? ऐं मां हिननि खे मारण जो कसम खयो आहे। तुंहिंजे दिमाग़ ते बदिले जो ज़हर चढ़ियल आहे। ज़िंदगी ऐं मौत जो अख़्तियार हुन जे हथ में आहे।
मुंहिंजी रेशमा खे मारण जो हथियार इंसाननि जे हथ में छो आहे फ़कीर बाबा? छो इंसाननि जी ज़िंदगीअ सां खेॾणु छॾे ॾे, उहो तोखे मुंहिंजो हुकुम आहे। हाणे तू जो हुकुम न हलंदो, इन्हनि खे मारण मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे। पलांत वठणु छॾे ॾे, न त कदम कदम ते हुननि जी मां मालिकी कंदुमि। तूं इन्हनि जो हमदर्द थी वियो आहे ऐं मूंसां का हमदर्दी कोन्हे का? फ़कीर, मां बि ॾिसां त तूं हिननि जी केतिरी हिफ़ाज़त थो करीं। दे खबर जोगी नांग हथ आई न। असांजी निंड आराम थी वई आहे, तू वरी मस्तियूं कंदो तो वरती। तव्हांजे ई कम सां वियोसि। को कम थियो त नांग जे भव मूं भॼी वई। मां नांग खे पकड़े टुबणे में बंद करे फ़कीर बाबा खे ॾेई आयो आहियां। हाणे मुंहिंजो इनाम? वाकई सच तो चईं या पैसा कढण तो चईं? हे वठ इनाम। अरे मां नांग पकतो आहे, को जरकी या पापलेट थोड़ी पकतो आहे। हाणे मौत असां खां डरी वियो, 50 मिली न रस्तो पकड़। तव्हां सम्झो था त मौत सां था डरी वियो, पर तव्हां यादि रखो फ़कीर बाबा हर रोज़ शाम जो नांगन खे कढी खीर खीराईंदो आहे ऐं शीश नांग फ़कीर बाबा खे धोखो ॾेई भॼी वञे त पोइ हशमत जोगी सच थो ॻाल्हाए। जोगी तूं असांखे नांगारो टुकड़ो ॾे, जेके पैसा चवंदे तोखे मिलंदा। हिते अच न। अरे चेला, मां छा आहियां? तूं उस्ताद वॾी खुशी शइ आहे। मां तोखे 1000 ई ॾींदुसि जेके तूं ज़िंदगीअ में कोन ॾिठा आहिनि। या थोरो वधो 15,000। न न न, अञा थोरो वधो, अञा थोरो वधो। 20,000 हाणे त बस न। अरे रे ॻाल्हि त ॿुधो, तव्हां माण्हू जी क़ीमत था आणो या के कुते जी क़ीमत था आणो? 25,000 घणा अथई? मुंहिंजे ख्याल में ही ख़ूबसूरत ज़िंदगी तव्हांखे न खपे। अरे अच मूंसां छेला। तूं वञे काॾे थो, तोखे घणा खपनि? 50,000। 50,000 जॾहिं खां ॼावां ॾुठा ई न आहिनि। मसद मिलंदा 50,000। 50,000 चङो ठीकु आहे, तूं नांग असांखे आणे ॾे, तूं 50,000 वठ। पोइ देरि छाजी, तव्हां पैसा ठाहे रखो, मां नाग पकड़े थो अचां
अच मुना चला उठ मेलो काथे लगला चाचा मेलो हेरे लगला
यार छा थियो? यार लगे तो तेल खत्म थी तू इते भी मां तेल वठी जा चङो त जल्दी मोट जा, मां गाॾी जो ख़्यालु कयां थो। अदा छा थियो आहे? छो बीठो आहे हिते? यार असांजो तेल ख़त्म थी वियो आहे। असांजे हिते कारखानो आहे त तेल खणी जाए गाड़ी खे छॾ। पर मुंहिंजो दोस्त वियो आहे तेल वठण। दोस्त खे छॾ, हर भर टाइम ज़ाया न कर। गाड़ी खे छॾ, अच मां तेल खणंदो। तोखे मां मौत तरफ वठी आयो आहियां। तोखे बेगुनाह माण्हू मारने राम नथो अचे? अरे तव्हां मुंहिंजी रेशमा ते रहम कयो जो मां तव्हां ते रहम कयां। तू हुनखे छॾे, तूं नांगड़ खे मां मारियो आहे। हिनखे छॾिया थो तावीज़ लाइ वण में टन, न त हिनखे मारण में देर न लॻंदी। तू हुनखे छॾे, मां तावीज़ लाहियां थो। निकरी वञ हितां, तुंहिंजे करे केतिरा माण्हू मुआ आहिनि। तू शागिर्द जे नाले ते दाग आहीं, दाग। फकीर बाबा तव्हां भली मारे मारे मूंखे ॿिनो बणाए छॾियो, पर तव्हां पहिरियों हिनजी त ॻाल्हि ॿुधो। फकीर बाबा नाग मुंहिंजे भाइरनि खे मारे छॾियो आहे, ऐं हाणे वरी मूंखां बदिलो वठण थो चाहे। पर छो? रेशमा खे जावेद उन जे दोस्तनि मारियो हो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त नागिन खे गोली लॻियल हुई ऐं नागिन ज़ख़्मी बि हुई। उन खां पोइ नागिन खे असां मारियोसीं। तव्हां मारियो हो?
पोइ हाणे मां छा कयां? फकीर बाबा मूंखे बचाए, मां पंहिंजी ज़िंदगी जे बस तोखे सभु दौलत ॾियण लाइ तयारु आहियां। दौलत जा पुजारी ॿिया अथई? नाग तमामु घणियूं ज़िंदगी गुजारे चुको आहे। गुरजू मूंखे बी न खणी ॾे। अरे हीअ न तुआरी बी न ते नाग भॼी वेंदो, मूंखे पंहिंजी बी न खणी ॾे। मां तोखे चयो हो न त इहा मौत जी रांदि बंदि कर, पर तूं कोन मुड़े। अॼु तोखे हमेशह लाइ ख़तमु करणो पवंदो। फकीर बाबा शीशनाग तव्हां ॼणनि खे मारे छॾियो, मां त हुन जे लाइ झिरकी आहियां। चवंदा आहिनि त झिरकी झाटे जो महिमान। गुलजू तूं जावेदारनि सां गॾिजी मुंहिंजी बी न ॻोल्ह, उन्ही जे असर सां ई नाग मरी सघे थो। पर फकीर बाबा तूं मुंहिंजो फिक्र न कर, तूं हुननि जी जान बचा। दानिश सब कुछ खत्म थी। ये सब कुछ अनजान में थियो आहे। मां त हुन नाग जी जान भी बचाई हुई, पर हाणे छा थी? जेको खुदा के मंजूर हूंदो उहो ई थींदो। फकीर बाबा के शीशनाग मारे छॾियो ऐं हुन चयो त मुरली मुंहिंजी ॻोल्हे। थानेशारनि खे ॾे कोई शीशनाग मिलंदो। उहा मुरली काथे पई आहे? त अचो मूंसां मां तव्हांजो झंग ॾेखारियां थो। अचो।
ज़िशान ही तू छा कयो? दानिश इन्हें के न छड़ जा। ज़िशान ज़िशान अरे तू वरी छाते बकवास थो करी बच्चा अरे तू वरी बकवास छाते थो करी ही 100 सालन खां पोइ शी ज्यादा ही 100 सालन खां पोइ इंसान जे रूप में शीशनाग अरे तोखे माण्हू मारी शर्म नथो अचे राम नथो अचे क्यों क्यों तोखे बेगुनाह माण्हू मारी राम नथो अचे अरे कलाबाजी ने वरी 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 बियर वरी हेडा छो तो उस्ताद वरी कुती शया ता भज ना सको कैमरा में ता वरी कुती शया ता भज ना सको बड़ी चो कैमरा लेट से तक इने सा गला है मन मंजूर बैठो थई क्यों क्यों मां अभी मंजूर है तुझे बदले ते नाड़ी बेड़ा तुझे दिमाग ते इंतकाम जो जहर चढ़ेल आहे क्यों तुझे बदले ते तुझे दिमाग ते फकीर बाबा तव्हां मूंखे नांगे हवाले कयो मां मरण लाइ तैयार आहियां पर मुझे दोस्तन के बचायो क्यों असा के यार वो याद आ क्यों हां पेरिया तो तुझो दिमाग खराब होयो पर हाने त अखिन खा भी अंधो थी वयो अरे जंहिंजे मथां तो गोली हलाई वो माण्हू न सही है ना मां छा कयां पिस्टल में निकतल गोली बड़चो क्यों अरे चाय खिला केंखे पर करेंगे तू खणी आगे कुट्टाड़ कुट्ट में ने के कुट्टे छा कुट्ट कुट्ट कुट्टो कुट्टो कुट्टोस वठ वठ खिले तुम क्यों बुधाई ना ये खबर यही क्यों ना क्यों ले खबर अब ये खबर जोगी ना गथाई है ना ले खबर जोगी ना गथाई ना मां तो उन जे लाइ झिरकी आहियां चवंदा आहिनि त झिरकी जाठे जो महिमान जाठे जो न जाठे जी मेहमान चवंदा आहिनि त झिरकी जाटे जो महिमान अरे जाठे जी मेहमान जाठो या जाठो क्यों फकीर बाबा हलो अरे कुत्ता मां कह रहे कि न तेरे को ही नहीं अरे न तेरे को ही नहीं अरे न तेरे को ही नहीं